जी नाज़रीन, मां मौजूद आहियां ॻोठ हाजी खान जमाली में। गुज़र ॾींहुं कादिर बश्क गाॾे जे घरनि खे बाहि लॻी वई ऐं बाहि मुतासिर मां पहुतो आहियां। हीउ सामान नेक दिल इंसान आहे जेको हिन वक़्तु मां ॾी रहियो आहियां। कादिर बश्क गाॾाई ऐं संदसि जेकी आहे फैमिली ऐं हुनजी वाइफ जेकी आहे सो लाभारो करण विया आहिनि, कॾहिं कॾहिं मज़दूरी कंदा आहिनि ऐं पोरित माण्हू आहे। उन हिसाब सां हुनजो फर्ज़नि मूंसां मिलियो आहे, हिनखे सामान मां हिन वक़्तु ॾी रहियो आहियां जेको मूंखे नेक दिल इंसान हीअ अमानत उन हक़दार खे पुॼाए रहियो आहियां। जी नाज़रीन, मां मौजूद आहियां ॻोठ हाजी खान जमाली में। गुज़र ॾींहुं हिते हिन पोरियत कादिर बश्क गाॾे जे घर खे बाहि लॻी। मां पहुतो आहियां त हिनजी जेको आहे सो छोकिरो मूंसां मिलियो आहे। पाण जेका मज़दूरी करे आया आहिनि, हुनजी वाइफ ऐं गॾिजी माना कणिक लुणण विया आहिनि, मज़दूरी कंदा आहिनि। मां हिते पहुतो आहियां, सामान मूंखे ॾिनो कंहिं नेक दिल इंसान। हीउ जेको सामान मां हिनखे ॾी रहियो आहियां, हीउ ख़ुदा खान जंहिं नेक दिल इंसान सामान ॾिनो आहे उहो मां कादिर बश्क जे पुट खे ॾी रहियो आहियां। पाण हू मज़दूर ते वियल आहिनि, मूंसां मिली न सघिया आहिनि। हीउ बामुतासिर आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे असांजो आहे हिनखे त टेंट जी वरी ज़रूरत आहे। जीअं टेंट ॾिनो, मासूम बचिड़ा आहिनि कादिर बश्क गाॾे जा, ऐं जेको आहे मूंखे जीअं सामान ॾिनो आहे हीअ असां हुनखे ॾी रहिया आहियूं।